कोट बख्शापुर वेझो गुबले थाणे हद ॻोठ सैद शहनशाह में चांहि जी कोप जी चोरी वारे मामले तां जवाबदार मामे ग़ुलाम रसूल बंगवार पंहिंजे 3 वरनि जे नौजवान भाणेजे मोहम्मद मूसा पुट मंगल बंगवार खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे फरार थी वियो। इतला ते गुबलो थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल नौजवान जो लाश पंहिंजे तवील में वठी पोस्टमार्टम कराइण लाइ बख्शापुर जे अस्पताल मुंतक़िल कयो, जिते पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। जॾहिं त क़त्ल थियल वारदात बाद जवाबदार पंहिंजो घर ख़ाली करे फरार थी वियो। इन ॾिस में राब्तो करण ते एसएचओ गुबलो ॿुधायो त जवाबदार ग़ुलाम रसूल पंहिंजे भाणेजे खे चांहि जी कोप जी चोरी वारे मामूली ॻाल्हि सां क़त्ल करे फरार थी वियो आहे ऐं संदसि जवाबदारी गिरफ़्तारी लाइ ॻोठ ते छापो हयो पर घर ख़ाली करे फरार थी वियो, जॾहिं त संदसि मक़तूल अञा वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं जवाबदार जी ॻोल्हा जारी आहे। नज़ीर मीनाणी, सोच टीवी, कंदकोट।